अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ में अवां खे भली कार आवां फराशा सब खां पहिरियां नज़र विझंदासीं हेडलाइंस ते। इमरान खान हुकूमत ख़िलाफ़ जेल भरियो तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। मियांवाली में जलसे खे ख़िताब कंदे इमरान खान चयो आहे त हुकूमत असांखे जेलुनि खां छा ॾियारींदी, मां पाण जेल भरियो तहरीक हलाइण पियो वञा। चइनि माण्हुनि मूंखे मारण जो फ़ैसिलो कयो आहे। मूंखे माराइण खां पोइ चवंदा त कंहिं मज़हबी जुनूनी शख़्स इमरान खे मारे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त इमरान खान जे इरादनि खां वाक़िफ़ आहियूं। संदसि लॉन्ग मार्च खे हर सूरत में नाकाम बणाइणो आहे। जेकॾहिं हथियारबंद जथन इस्लामाबाद पहुची मुतालबा मंडराया त पोइ पार्लियामेंट जी कहिड़ी ज़रूरत आहे। शहीद नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो मथां ॾेरनि पारां मुबैना तशद्दुद। शीरीन जोखियो केस दाख़िल कराइण लाइ स्टील टाउन थाणे ते पहुती पुलिस मूजिबि शीरीन जोखियो जे मुंहं ते धक जा निशान हुया। खेसि जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिहत वारे सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो पारां लम्ज़ अस्पताल ॾियाम शोरो जो दौरो। अस्पताल इंतज़ामिया में थरथिलो पइजी वियो। सूबाई वज़ीर पारां सफ़ाई न हुजण ते अमले खे छंड। अज़रा पेचूहो चयो आहे त हालत वधीक ख़राब आहे। मरीज़नि जो प्रेशर वधी रहियो आहे। मुसीबतुनि जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। पैरामेडिकल स्टाफ जी घटिताई आहे। अस्पताल में वधीक डॉक्टर ऐं अमलो ॾिनो वेंदो। नाज़रीन, ही हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ यूट्यूब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।